वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वल नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन। ये माइक खाता है व बयानी फी फुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला जौद लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्व उज़्म नुज़्म लहु वला जज़ब वस्फ़ाई बका बबैत खस्म लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व आसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकाया वल इनायति वल अमानति वल इमामा फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दआन। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफ़ुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अहल बैत ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह। अज 13 दिसंबर सन 2020 आचर जे दिहाड़े गोट रूपा खान बहलकानी में गौसपुर उनड़वा जे बरसा अबू अब्बास हजरत मौलाना साईं अब्दुल कुद्दूस बहलकानी साहब जन जी सिक भरी दावत ते हर साल जियां इन गोठ वारनि जी मूंसां मोहब्बत आ जो ॿियनि आलिमनि खे बदिलाईंदा आहिनि पर सैयद खे दुआ जे लाइ ज़रूरु रखंदा आहिनि। मूंखे ही तक़रीबन 5 सालानो तव्हांजे ॻोठ में अल्लाह से क़ुरान ॿुधाइण जी रब सआदत नसीब कराई आहे।
अॻे साल त वरी घोटकी अलाए 10 की निकिरी वियोसि, तव्हां वटि कोन आयोसि। अॻे साल जो कर्ज़ बि आहे तव्हांजो, पर वरी बि मौलाना खे शाबस आहे जो हर साल जीअं यादि कंदो आहे, 2.5 महीना अॻ में तारीख़ वठंदो आहे। कल्ह बि परे निकितल हुयोसि सांगड़ नवाब शाह जा इलाइक़ा, राति शदाद कोट में जलसो हो। घर पहुतो आहे 12 साढे 12 बजे राति, वरी आराम करे वरी तव्हां वटि हाज़िरी लॻी आहे। वरी वेंदुसि कोट बंगलो कुंभ राणीपुर, वरी राति उते जलसो आहे। अहिड़े ॻोठ में जलसो आहे जेका ॻोठ जी मस्जिद बि बिरेल वेंदी आहे। कुल मुशरिक उन मस्जिद में झंडियूं बि बिरेल वेंदियूं लॻल आहिनि। और मुशरिकनि खे अलाह हिदायत ॾिनी आहे, 2 टे मुवहिद थिया आहिनि। चए सैयद अचे क़ुर पढ़े, मन दुआ कयो अलाह उन्हनि खे तौहीद नसीब कराए। इहा असांजी कामयाबी आहे। मुशरिक मुवहिद थियनि, मौलाना तौहीद वारा थियनि, त इहा असांजी कामयाबी आहे न। साईं अब्दुल्ला शाह बुखारी चवंदो त मूं दुनिया खे तौहीद सम्झायो, छो त तौहीद खां सवाइ चारो ई कोन्हे। अॼु तव्हांजे आॾो बि जेके आयतूं पढ़ियूं इहे तौहीद वारियूं पढ़ियूं। दुआ कयो त अलाह से शिरक खां बचाए, बिदत खां बचाए। ॿियनि आलिमनि हज़रत मौलाना साईं अब्दुल करीम चौहान साहब तव्हांखे मदीने वारे साईं जो शान ॿुधायो। मुंहिंजी दिलि थी चए त मां क़यामत ते बयानु कयां, तौहीद ते बयानु कयां। जेके राज़ी हो हथ मथे करे सुभान अल्लाह। ॿुधो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो, तव्हां जॾहिं क़ुरान जो मुतालो कंदो त क़ुरान मजीद तो फरमाए दुनिया में सब को वधीक इज्जत अज़मत वारी मखलूक इंसान साथ में अल्लाह ताला नबियन जो शान सब को मथे कयो। उन्हनि सभिनी नबियन भी दुख जे टाइम ते मुसीबत वारे वक्त में हमेशा सॼी ज़िंदगी नबियन कंहिंखे सॾु कयो आहे। हथ मथे करे ॿुधायो। अल्लाह जे वलियन मुर्शिदन बुजुर्गन हकीकत में सॼी ज़िंदगी उन्हनि भी अल्लाह जी तौहीद पढ़ी आहे। जॾहिं क़ुरान जो मुतालो कंदो त सभिनी नबियन खां पहिरों नबी आसे तव्हां असांजो ॾाॾो जेको दुनिया में आयो हज़रत आदम अलैहिस्सलाम, उन आदम भी पंहिंजे अल्लाह खे सॾु कयो आहे। पहिरें नबी आदम अलैहिस्सलाम भी रब खे सॾु कंदे चए तो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। जेके क़ुरान वणे हथ मथे करे चो सुभान अल्लाह। ओगाई साहिबो, बलकानी साहिबो, खोसा साहिबो, असांजे जलसन जो देवबंदियुनि जे जलसे जो सिंगार ई क़ुरान आहे। साईं मुफ्ती साहब हबीबुल्लाह साईं अब्दुल कादिर रिंद अल्लाह उनजी कब्र ते रहमत करे, चवंदो वाइज़ में देवबंदियुनि जे वाइज़ जो जज ई क़ुरान आहे। अब क़ुरान सचो आहे। जेको खणी आयो मलाइक उहो जिब्रील भी चओ सचो आहे। थकिया हो त दुआ घुरा। क़ुरान जेको खणी आयो मलाइक भी सचो। जंहिं मिठे मुहम्मद ते क़ुरान आयो सोनो मुहम्मद भी। क़ुरान जंहिं शहर में आयो मके मदीने में उहे शहर भी। अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम भी रब खे सॾु कयो, आदम अलैहिस्सलाम भी रब खे सॾु कयो। हाज़े फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। रब साईं आदम खे तौबा जा कलमा सेखारिया। आदम भी अल्लाह से के पुकारियो। आदम सजदो कयो अरफात में त रब करीम के अल्लाह से आदम के अरफात जे सजदे में रब मेराज भी करायो। हज़रत शीस अलैहिस्सलाम भी रब के सॾु कयो। सॼी ज़िंदगी ख़ल्क़ के अल्लाह जो दर ॾेखारे। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। हज़रत नूह अलैहिस्सलाम भी तौहीद जा दग वठराया। शुक्र कयूं असां मौलवी जो तव्हां असांजे वाइज़ जे लाइ सुबुह खां वठी इंतज़ार में वेठा हो। सुबुह जो 9 बजे खां अब्दुल कुदूस जो जलसो शुरू थियो आहे। हींअर सैयद जी मोबाइल में तक़रीबन 3:30 थी विया आहिनि। सुबुह जो 9 बजे खां वठी हिकु मौलवी वाइज़ पूरो थो करे, वरी ॿियो मौलवी। असां मौलवी ईंदा आहियूं जलसे में 2 कलाकनि जे लाइ।
1 कलाक मानी भी खाऊं, इंतजार भी कयूं, चाय भी पियूं, वरी 1 कलाक वाइज़ कयूं, वरी कार ते चढ़ी हलिया वञूं। शाबस तां जमात खे तां असां मौलविन खां भी सवाब में मारे वियो। अल्लाह जो कसम है, सैयद जो हथ कुरान ते आ, सवाब असां के भी थे तो पर सवाब में तां असां को मारे वेंदा। छो 9 बजे को वठी वेठा हो, 10 11 12 1 2 3 4 5 ताईं जलसो हले, तां 8 कलाक वेही कुरान ॿुधो, असां रुगो कलाक जे लाइ आयासीं। हाय मुसलमान, तव्हां सवाब में मारे वियो। तां के पंध आया हो, के चिंचीअ ते आया हो, के मोटरसाइकिल ते आया हो, के साइकिल ते आया हो, असां जीअला 20 लखनि जी गाॾी ते आया हो। असांजो सवाब घटा, तां जो सवाब मथे आहे। तां खे त बालकाणियुनि में रुगो भत खारायो, चांवर खाराया, असां खे त सिंधी कुकड़ बाकरा गोश्त खारायो, मच्छियूं खारायो। है मौलवी, असां त शुक्र कयूं, अड़े अॻे दौर जा आलिम नबी हा, जिन वाइज़ कया, चे तो क़ाल रब्बी इन्नी दाऊतु क़ौमी लैलन व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा। कुरान तो चे नूह अलैहिस्सलाम तो चे न ॾींहुं छॾियो न राति छॾी, ख़ल्क़ खे वाइज़ कया। असां को 2.5 महीना अॻ में तारीख़ वठंदा हो, नबियनि को क़ौम तारीख़ न वठंदी, नबी पाण वेंदा हा। असां मौलवी त तारीख़ ॾेई बि न ईंदा जलसे ते। हाँ क़यामत ॾींहुं असां को पुछा थींदी, पर तव्हां माफ़ कजो बेली असांखे। असांजो हाल इहो आहे, कॾहिं अचूं कॾहिं न अचूं। अरे वाइज़ असां मौलवियुनि जा कहिड़ा वाइज़ हुया त अल्लाह जे नबियनि जा हा। नूह अलैहिस्सलाम चए तो न सुबुह छॾियो न राति छॾी, मानी मिले न मिले पर ख़ल्क़ खे वाइज़ ॿुधाईंदा हुआसीं। सुबुह जो 9 खां वठी तव्हां सैयद जो जोगी साहिब जो इंतज़ार कयो आहे, पर ॿुधो बालकाणी साहिब, खोसा साहिब, ओगाई साहिब, सब्ज़ोई साहिब, ॿियनि ज़ातियुनि वारो, पोइ बि नूह अलैहिस्सलाम चए तो फस्तग़शौ सियाबहुम व असरु वस्तकबरु इस्तिकबारा वजालू असाबियहुम फी आज़ानिहिम। क़ौम असांजी तकीर न ॿुधंदी, आंगुरियूं खणी कननि में विझंदा हा, हीअं कपिड़ो खणी मुंहं ते ॾेई चवंदा, नूह नबीअ खे हलियो वञ, तुंहिंजी तकीर त न ॿुधंदासीं पर तुंहिंजो मुंहुं बि न ॾिसंदासीं। शुक्र कयूं असां मौलवी जा, 7 कलाक असांजे इंतज़ार में अची ॾाढी था वेठा, उहे बि त नबियनि जा वाइज़ आहे, हीअं मुंहुं न ॾिसंदा नबियनि जो क़ुरान में लिखल आहे। अल्लाह पलाल ते वेही क़ुरान ॿुधो था, असांखे कुर्सी ॾिनी अथव, असां वाइदो करे गाॾीअ में वेंदासीं, 5-6 हज़ार किरायो बि खीसे में विझंदो। अरे नबियनि बि वाइज़ कया, तकीरूं कयूं, क़ौम ॿुधण जे लाइ तयारु न हुई। हे त बुज़ुर्गनि असांखे महिनत करे ॾिनी, हे त हज़रत साईं ख़लीफ़े अहमदीन रहमतुल्लाह अलैहि असांखे जमात तयारु करे ॾिनी, हे साईं मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैहि असांखे जमात तयारु करे ॾिनी, साईं हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैहि हाले जी शरीफ़ वारा, साईं हमादुल्लाह हाले जी शरीफ़ वारनि असांखे जमात तयारु करे ॾिनी, साईं ताज महमूद अमरोटी, साईं मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि असांखे ठहियल ठुकल जमात तयारु करे ॾिनी, साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहिब रहमतुल्लाह अलैहि, साईं शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो रहमतुल्लाह अलैहि। इन्हनि बुज़ुर्गनि महिनतूं करे मुंहिंजे मुर्शिद साईं अब्दुल करीम कुरैशी ॾेर वारो वॾा रहमतुल्लाह अलैहि, इन्हनि महिनत करे असांखे जमात तयारु करे ॾिनी। अड़े शुक्र आहे असां ठके ठुके दीन ते आया, महिनतूं त उन्हनि जो हुयो न। अल्लाह पोइ बि सवाब में तव्हांजो सवाब मथे आहे, सॼो ॾींहुं क़ुरान था ॿुधो। अल्लाह तव्हांजो वेहणु क़बूल फरमाए, आमीन चो ॾाढा। नबियनि कंहिंखे सॾु कयो, हज़रत नूह अलैहिस्सलाम क़ौम मां बेज़ार थी वियो, 950 साल तबलीग करे रुगो 40 माण्हू मुस्लमान थिया। आख़िरकार नूह नबी क़ौम खे पिटे थो, बददुआ थो करे, छा थो चए, वक़ाल नूह रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। रब ज़मीन ते न नंढो छॾिजांइ न वॾो छॾिजांइ, हिननि जा नस्ल ख़तम कजांइ, सभु न सुधरंदा। तंग थी वियो, नबी जी बददुआ ते इलाइक़े खे तबाह करे।
हाणे अल उलमा वरसतुल अंबिया ॿुधो आलिम नबियनि जे दीन जा वारिस अथव। आलिम खे नाराज़ न कजांइ मथां के आलिम जी बददुआ लॻई त सॼो ॻोठ तबाह थी वेंदी। हक़ वारे आलिम जी दुआ इहे सॼे इलाइक़े खे रंगे छॾींदी। नबी बददुआ कई ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा इन्नका इन तज़रहुम युज़िल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। रब मां नूह नबी एॾो ना उमेदा जो हिननि जी पुठीअ मूं जेके ॿार ॼमंदा उहे बि पहिरें नंबर जा हरामी काफ़िर हूंदा, फाजिर हूंदा। रब बस अज़ाब आण। नूह नबी बददुआ कई हत्ता इज़ा जाअ अमरुना वफ़ारत तन्नूर। कुरान तो फरमाए आसमान में भी पानी, जमीन में भी पानी। काथे लिखल है? कुरान में। असा कुरान को बाहर न वेंदासीं। हत्ता इज़ा जाअ अमरुना वफ़ारत तन्नूर कुल अहमिल फीहा मिन कुल्ल ज़ौजैन इस्नैन व अहलक इल्ला मन सबक़ अलैहिल क़ौल व मन आमन। लिखियो पियो थी कुरान फरमाए नूह नबी जल्दी कर बेड़ो तैयार कर, बेड़ो तैयार कई हर जानवरनि जी जोड़ी खणो छो त सॼी ज़मीन ते ख़ुदा जो अज़ाब ईंदो, मख़लूक बचंदी कोन। हर जानवरनि जी मख़लूक जी जोड़ी जोड़ी खणी नूह अलैहिस्सलाम पाण भी बेड़े में वेठो, 40 मोमिन भी वेठा। हाणे छा थो चवे पंहिंजे पुट खे ॾिसे थो, पुट जबल ते बीठो आहे, सॾु करे चएसि थो या बुनई अरकम माना, ओ मुंहिंजा बचड़ा हलिया वला तकुम मल काफिरीन। अॼु ख़ुदा जो अज़ाब सख़्त आहे, काफ़िरनि मूं नथी, मां नबी जो पुट आहियां, अच बेड़े में सवार थी कलमो पढ़ त बची वेंदे। पंहिंजी दिलि ते हथु रखो। अॼो का जाली मुर्शिद चवनि था मुरीदनि खे ख़ैर आहे, नमाज़ न पढ़ो त न पढ़ो ख़ैर आहे, बसि अल्लाह अल्लाह कयो, असांखे 12 महीने ॾनु ॾियो तव्हांखे जन्नत असां वठी ॾींदा, पिणे जी आहे जन्नत। चवनि था न खोड़ मुरीद गुनाह कंदा आहिनि, चए असांजो ॿार मुर्शिद खणी छॾियो आहे। ऐं हे क़ुरान छा थो चए, अबा मुर्शिद मथे या नबी मथे? नथा ॻाल्हाए, नबी जो शान मथे या मुर्शिद जो शान मथे? अरे पोइ नबी जो पुट त अञा मथे था, तू त मुरीद आहे न, हे त नबी जो पुट आहे न, नबी जो पुट आहे, अल्लाह जो नालो कोने। ॾिस नबी सॾ थो करे, पुट छा थो चए? अल्लाह पुट जी ॻाल्हि बि क़ुरान में लिखाई, पुट थो चए क़ाल सावी इला जबलिन। अहमद वकास रुगो कुरान थी क़ाल सावी इला जबली यासिमनी मिनल मा। पुट तो जे बाबा छा कंदो तुझे रब जो पानी मां जबल ते चढ़ी वेंदो। काॾे चढ़ी वेंदो? जबल ते। यासिमनी मिनल मा, जबल मां खे बचाईंदा। मां तव्हांखे पुछां थो रूपा खान जे ॻोठ जे 22 सालाना जलसे में अचण वारो जॾहिं ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे त पोइ जबल बि बचाए? हा साईं, न बचाए न सघंदा। क़ाल ला आसिम अल यौम मिन अमरिल्लाह। नूह नबी तो जे पुट अॼु बची न सघंदे, अगर जे बचंदो त इल्ला मर रहिम, जे ते रब रहम कंदो उहो ई बचंदो। ऐं ईअं थियो। हिकिड़ी कुराड़ी ही तफ़सीर लिखनि था क़ुरान मजीद आहे, जेका नूह अलैहिस्सलाम ॾे शाम जो खीर खणी ईंदी। नूह नबी तेरे ख़ुदा जो अज़ाब अचई त पोइ मूंखे वठी हलिजांइ। अल्लाह से चए थो असां नबीअ को इहा ॻाल्हि विसराए छॾीसीं। घणा महीना पाणी हलियो? चए थो 6 महीना पाणी हलियो। 6 महीना घणा? रजब खां ख़ुदा जो अज़ाब शुरू थियो। हेॾे तव्हांजो टोड़ीअ जो बंदि टुटो, 2010 में तव्हांजो मुल्क ॿुॾी वियो। रुगो 10-15 ॾींहं बोड बरसात, एॾो पाणी हलियो, छा हालत थी? होॾे त 6 महीना ख़ुदा जो अज़ाब हो। 6 महीना आसमान मां पाणी, ज़मीन मां पाणी। रजब, शबान, रमज़ान, शवाल, ज़ुल्क़द, ज़ुलहज। नूह नबीअ जी ॿेड़ी हले पई समुंड में, दरिया में मौजू पई खाए। मिठो नबी तो चए नूह अलैहिस्सलाम अल्लाह मूंखे ॿेड़े में मिराज पियो कराए। जॾहिं 2 मुहर्रम जो ॾींहुं आयो त नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी वञी जूदी जबल ते पहुती।
फरमाए पुट के चे हलिया पुट ना आयो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन आई जो पानी जी शोली त जबल ते बीठल पुट के लोडे वई अल्लाह अकबर वयो नबी जो पुट बुढ़ी है तबाह थी नूह अलैहिस्सलाम छातो चे अल्लाह से के छाते सो चेस्तो फकाल रब्बी इन इब्नी मिन अहली अब आप पी के तो दुख थी दो ना ओ मुझा अल्लाह है मुझो पुट थी मुझी पुठिया मोजायो थी मुझो खानदान थी रब हिन के त बचा व इन वअदकल हक़ो व अंत अहकमुल हाकिमीन तू रब मुझो पुट त बचा अल्लाह नूह नबी के दड़को दींदे चो काल या नूह इन्नहु लैस मिन अहलिका नूह जे के तो ही त कोने कलमो कोने तुझे अहल मो निकरियो इन्नहु अमलुन गैर सालिह इन वट को नेक अमल कोने फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म खबरदार बीर मां को एड़ो सवाल न कजे जेकर एड़ो सवाल कंदे मां खुदा है तू नबी नबिया इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन खबरदार जे बीर एड़ो सवाल कई न तो वो मता जाहिलन मो थी वने तो नबी रोई बैठो छा तो चे काल रब्बी इन्नी अऊज़ु बिका अल्लाह मां तो को पनाह थो वठा अन असअलक मा लैस ली बिही इल्म मुके खबर नहीं जो मां बीर तो को इल्म न हो एड़ो सवाल क्या बस मुके माफ कर व इल्ला तगफिर ली रब तू माफ न कंदे मां नूह के व तरहमनी मुते रहम न कंदे त अकुम मिनल खासिरीन त मां भी नुकसान वारन मो थींदो नबी या नबी खुदा को रुझे थो घणा महीना पानी हलियो 6 महीना 6 महीनन खां पोइ क़ुरान तो चे वकील या अर्ज़ बुलई असा जमीन के चोसे ओ जमीन जी मुझा रब करीम सजो पानी पी वञ 6 महीनन जो बीठल पानी 5 मिनटन में चाचा जमीन पी वई या ताकत कंहिंजी आहे वया समाओ अक़ली आसमान तू पांजो पानी बंद कर वगीज़ल माए पानी सुकी वने सुकियो वक़ुज़ियल अम्र सजो कम वरी सही थियो वरी मुल्क आबाद वरी नूह अलैहिस्सलाम वेठोड़ा शाम जो वा कुराड़ी जेका घर में नमाज पई पढ़े 6 महीना अल्लाह उनके सजदे में निंड ॾेई छॾी नमाज में सजदे में निंड घर में बकरी दस जिंजो खीर ॾोंदी उहा भी 6 महीना सुती पई आहे अल्लाह पानी के चो रूवे जमीन ते तबाही आहे पर वो बचाए ते न कुराड़ीअ जो घर बचाईंदा एड़े न वेंदा फरमाइंदा 6 महीनन खां पोइ कुराड़ी निंड मो अल्लाह उथारी नमाज पूरी करे बकरी 6 महीना न खाधो न पीतो वरी जो हथड़ो घुमायो तो वरी उन बकरीअ जे थणन में खीर अल्लाह ॾिनो वरी गिलास खीर जो भरे शाम जो नूह अलैहिस्सलाम ॾे आई नूह नबी खीर पी जॾहिं खुदा जो अज़ाब अचे त मां कुराड़ीअ खे न विसारजांइ या मां तू काथे हुई है वो अज़ाब त आयो भी वयो भी काॾो मां त हाणे नमाज़ पढ़ी आई आहे काथे आज़ाब ते अम्मा मूंखे माफ़ कजांइ अल्लाह जो कसम तू मां विसरी वई आहियां पर रब तो ते रहम कयो अब ईमान आहे त ख़ुदा बचाए थो न कुरान में नबियनि जा वाक़िया लिखल अथव वॾी डिग्री तौहीद जी त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुई सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम के निमरूद जी फौज पकड़ियो इब्राहिम जा कपड़ा पालाइन अल्लाह जिब्रील के चो वञी जन्नत जो वॻो खलील के पाराए छो त नबीअ जी मां अल्लाह हिफ़ाज़त कंदो आहे पर नबीअ जे जेको जिस्म जो नंग आहे मां ख़ुदा उन जी भी हिफ़ाज़त कंदो आहे जन्नत जो वॻो पाराई इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं बरंदड़ बाहि में था उछलाइन बाहि भी वॾी तेज बाहि जो ये मथो बाहि जेको पखी वञे भी उन जी जर में सड़ी वञे महीनन जी बरंदड़ बाहि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ने तफासिर लिखंदा हज़रत मीकाइल आयो ओ इब्राहिम तुझी मदद कया दुआ घुर त अल्लाह के चवा मां मींहुं वसाया वॾ फड़ो तुझी बरंदड़ बाहि विसामजी वञे हेॾे इते असां हुजूं त चवां जल्दी कर बाहि में सड़ी वेंदुमि बाहि विसरा पर खलील तो चे ना ना मीकाइल तुझी ज़रूरत न आहे मूंखे अल्लाह जी मदद जी ज़रूरत आहे
कंहिंजी मदद हे वरी चए थो गाज़ी पारत थी अरे या गाज़ी छा कंदी इहा त काठी आहे रसनि सां ॿधी पई आहे रसो खोले त ईअं गाज़ी मथो फाड़े जंहिंखे पाण रसनि सां ॿधो थी इहो तोखे छा ॾींदो माना त इहो मोहताज आहे न रसनि जो असांजे इलाइक़े में वरी हिकिड़ो खबड़ जो वणु निकितो आहे वरी उन खे हथ ॿधी बीठा ते खबड़ पुटु त ॾिजाए खबड़ न्याणी त ॾे खबड़ शादी त कराए नौकिरी त ॾे चरियो थियो आहे छा काठीअ जो वणु छा कंदो औलाद केरु ॾींदो आहे हथ मथे करे ॿुधाओ अरे कायनात जो सरदार आहे मदीने वारो साईं आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारी दस बीबी आयशा हुमैरा सिद्दीका तैयबा तारा रोए थी मदीने जे मीर चयो आयशा छो थी रोए तू त मूंखे ॾाढी प्यारी आहे तुंहिंजे घर में त जिब्रील बि अल्लाह जा सलाम खणी ईंदो आहे आयशा तुंहिंजे घर में त जिब्रील बि अल्लाह जो क़ुरान खणी ईंदो आहे आयशा तुंहिंजी झोल में मां मोहम्मद पाक निंड कंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा बीबी आयशा जी झोल में ईअं चमकंदो आहे जीअं अॼु बालकाणी जे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में रब जो क़ुरान थो चमके ज़ियारत कयो क़ुरान जी ॿुधो मुसलमानो अबू अब्बास मौलाना अब्दुल कुदूस जे जलसे ते 22 सालाना सीरतुन नबी कॉन्फ्रेंस में अचण वारो नबी जो जवाब ॿुधो आयशा चए थी साईं मां रोवां न करे थी 9.5 साल थी विया आहिनि तव्हां सां शादी कई आहे हिकिड़े बिस्तरे में हिकिड़ी चादर में तव्हां सां गॾु रहां थी मुंहिंजो अल्लाह मूंखे पुटु त नथो ॾे पर न्याणी बि नथो ॾे इन करे थी रोवां तव्हां बि रोईंदा औलाद जे लाइ हर मौलविन को दुआ घुराईंदा और नबी जो जवाब कंहिंजी मोबाइल आहे मुंहिंजे भरिसां पई हले थी रखो रिकॉर्डिंग लाइ त वरी बंदि कयो न अम्मा आयशा चए थी मुंहिंजे साईं जवाब ॾिनो मुंहिंजे साईं वर्मा आयशा जे पुटनि ॾियण वारो मां मिठो मोहम्मद हुजां अल्लाह जो कसम मां जेतिरा चवियां तोखे घणे ॾियां पर आयशा मां छा कयां मां मिठो नबी बि औलाद ॾियण में वठण में मां अकेले अल्लाह जे दर जो मोहताज आहियां नबीअ खे ताक़त न आहे कंहिंखे पुटु ॾे अरे पुटु त पंहिंजी जाइ ते तूं त नाला बि ग़लति रखंदो आहे कलंदर ॾिनो पीर ॾिनो फिलाणे ॾिनो गोस ॾिनो बाक़ी अलाह रुगो मारण ते वेठो आहे ॿिया सभु ॾियनि ॿिया था अरे ॾींदो बि अलाह आहे त मारींदो बि अलाह आहे हिकिड़ी औरत मां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते वियुमि क़ुरान पढ़ण हिकिड़ी औरत शाह साहब जी क़बर ते सजदो पई करे ऐं शाह साहब खे चवे पई भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदी आहे अञा कुझु न थियो आहे मां चयो अम्मा शाह साहब जी निंड छो थी फिटाए अम्मा उन अल्लाह खे छो न थी सॾे अम्मा सैयद अब्दुल लतीफ़ शाह भिटाई बि त सॼी ज़िंदगी तो ई त पढ़ी आहे असां सैयद पीरनि जो कलाम बि पढ़ूं रब जो क़ुरान बि पढ़ूं जेके ॻाल्हि वणे सुभाणे अल्लाह शाह साहब त चए थो तूं साईं तूं सुभान मूंखे चारो न आहे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धड़ कंहिंखे पाले सुख पालकिन में कंहिंखां पीहाए पाहण ते ना हूं ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा साहब त चए थो सारी रात जागी जिन यादि कयो सुभान आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिटीअ बि लधो मान कख सड़नि पन सड़नि सड़े सौगाह जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे अखर पढ़ो अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर तू उजार पना पढ़ंदे केतिरा हथ मथे करे चओ औलाद रब खां घुरंदासीं अॼु मां तव्हांखे मुफ़्त में वज़ीफ़ो थो ॾियां मूंखे बि औलाद कोन थींदी अल्हम्दुलिल्लाह 14 अगस्त ते जुमे जे ॾींहुं अल्लाह से मूंखे 3 न्याणियुनि खां पोइ पुट जी औलाद नसीब कराई तव्हांखे बि ॾियां थो वज़ीफ़ो मुंहिंजे बाबे मूंखे ॿुधायो त हज़रत साईं वॾा ॿेर वारा मुर्शिद जंहिंजी क़बर में जन्नत जी ख़ुशबू आहे जेके औलाद न हुजे पुट जी नरीना उहो हर नमाज़ में फ़र्द हुजे सुन्नत हुजे नफ़ल हुजे वित्र हुजे जहिड़ी बि नमाज़ हुजे आख़िरी जेको अतहियात पढ़बो आहे अतहियात खां पोइ छा पढ़बो आहे दुरूद शरीफ़ दुरूद शरीफ़ पढ़बो आहे न दुरूद शरीफ़ खां पोइ रब्बी जालनी दुआ पढ़बी आहे रब्बी जालनी खां पोइ हिकिड़ी आयत पढ़ंदा कयो हीअ दुआ बि आहे आयत बि आहे रब्बी हबली मिनस सालिहीन इहो पढ़ी पोइ चवंदा कयो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। इन ते अमल कयो, 2 महीननि में इंशाअल्लाह ख़बर पइजी वेंदी ताकि अल्लाह ताला नरीना औलाद सां नवाज़ींदो। जल्दी घरवारी खे हमल थींदो, अल्लाह कंदो पुट जी औलाद थी। क़ुरान खे ताक़त आहे, अल्लाह वारनि जो ॾसल वज़ीफ़ो आहे। ऐं जॾहिं घरवारी खे हमल थिए नियत इहा कर त ॿार ॼमियो त नालो मुहम्मद रखंदोमांसि। मुहम्मद जे नाले जे सदके अल्लाह औलाद ॾेई छॾी। छो त रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अजानों में, हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो, जा आ जाती है जो तन में लिया नाम मोहम्मद। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। गाल हले पई इब्राहिम अलैहिस्सलाम जी, याद कर विसरी वई। मीकाईल अलैहिस्सलाम चो त मां मींहुं वसाया, चे तुझी भी जरूरत न आहे। हज़रत इज़राइल आयो, चे ओ इब्राहिम जेके तोखे बाहि में उछलाइनि मां उन्हनि जा साह कढां, चे तुझी भी जरूरत न आहे। वॾी ॻाल्हि आहे, तो ही दई आहे न सुपरलेटिव डिग्री। इब्राहिम अलैहिस्सलाम के जिब्रील तो चे भला, इसराफील तो चे मां फूक ॾियां त बाहि विसाम, चे तुझी भी जरूरत न आहे, अल्लाह जो वेठो आहे। जिब्रील तो चे साईं भला मां आयो आहियां, चे तुझी भी जरूरत न आहे। हेरे ख्याल कर, वक़्तु मुख़्तसर आहे, ॿिया बि उलमा उन्हनि जा बयान थींदा। जिब्रील तो चे इब्राहिम भला मां तुंहिंजो रब खे वञी नापो ॾियां, रब तुझी मदद करे, चे तुझे नापे जी कहिड़ी ज़रूरत आहे, मुंहिंजो अल्लाह त मूंखे ॾिसे थो न। सुभान अल्लाह। जॾहिं बाहि में था उछलाइनि त ख़लील भला तूं पाण सॾु कर अल्लाह खे, ओ रब मदद कर, बाहि में था उछलाइनि निमरूद जी फ़ौज। इब्राहिम तो चे मां अॼु रब खे पाण छो सॾु कयां, भला मुंहिंजो अल्लाह मूंखे पाण नथो ॾिसे छा। वॾी डिग्री आहे तौहीद जी। अल्लाह से तरी फरमायो, वकुल्ना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। ओ बाहि थधी थी वई, इब्राहिम अलैहिस्सलाम जो चे बाहि एॾी थधी थी वई जो मूंखे बाहि में अंदरि सीउ पियो थिए। बाहि में सीउ थींदो आहे कॾहिं, एॾी थधी। अल्लाह फरमा व बरदन व सलामा, बाहि एॾी बि थधी न थी। इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ कंबल ऐं सवड़ जी ज़रूरत पवंदी, अहिड़ी थी वञे जेका सलामती वारी थी वञे, बहार जी मौसम वारी थी वञे। तो सुभान अल्लाह। वरी नज़र कर हज़रत यूनुस अलैहिस्सलाम ॾे, मछीअ जे पेट में हिक राति जी ऊंदाही, ॿी दरियाह जी ऊंदाही, टियों मछीअ जे पेट जी ऊंदाही। टिन ऊंदाहिनि में वेही करे क़ुरान तो फरमाए, वज़न्नून इज़ ज़हबा मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। तो सुभान अल्लाह। तो ही दई आहे न, अल्लाह जे नबी ॾुखे वक़्त में कंहिंखे पुकारियो, हथ मथे करे ॿुधा। वरी नज़र कर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॾे, हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾे। तवज्जो के मां ख़त्म कयां, हज़रत साईं बि अची विया आहिनि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम बि 40 साल रोई 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 पंहिंजे पुट जी जुदाईअ में जॾहिं पुछा था कनिसि तॾहिं बि चए थो, क़ाल इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह, मां पंहिंजे ॾुख जा दास्तान तोखे थो ॿुधायां। साईं जोगी साहब मूंखे चवंदो आहे, तव्हां सैयद रुगो वाइद में पढ़ो ई तौहीद बयान। तवज्जो कयो, मां ॻाल्हि ख़त्म कंदो वञा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ बंदि कमरा, दरवाज़ा बंदि थी विया। वग़ल्लक़तिल अबवाब वक़ालत हैत लक। बीबी ज़ुलेखा सॾ थी करे, अचो ख़वाहिश पूरी कर। अल्लाह जे नबी उते बि तौहीद जो नारो हयो। हसीन जमील यूसुफ अलैहिस्सलाम जो चे, क़ाल मआज़ल्लाह
रब के सब कहे देर न थी। अल्लाह से फरमायो यूसुफ बिना कुल्फन जूं चाबियूं भी कोनन, चाबियूं भी ज़ुलेखा वटि ताला लगल। यूसुफ मां रब को मदद घुरी थी। अचो दरवाज़न ते पहुचण तुंहिंजो कम आहे। बिना चाबियुनि जे कुल्फ के तोड़े, कुल्फन के तोड़े दर खोले तोखे बचाइण मां अल्लाह जो कम आहे। और बीबी मरियम भी साथी चवे कुरान ते वज़कुर फिल किताबी मरियम इज़ तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सल लहा बशरन सविया। जिब्रील पहुंची परेशान थी वई, चेती क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान। केखे सॾु कयो? सभिनी नबियनि अल्लाह के सॾु कयो। अयूब अलैहिस्सलाम तो चए अयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अद्दुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। असांजे नबी मिठे पाक मोहम्मद रसूल जी लाडली घरवारी बीबी आयशा भी केखे सॾु कयो। अम्मा आयशा ते इम्तिहान आयो, तोहमत लगी अम्मा आयशा जे मथों। बाबा आयशा भी आयशा है कि अल्लाह वारे चयो न सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हो मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था। नारे तकबीर, शान अहल बैत, शान अहल बैत, नारे तकबीर। के तुम उम्मत की अम्मी हो, नबी प्यारे ने फरमाया था। तू अम्मी आप अच्छी है, तेरा हुजरा भी अच्छा है। बदकार मानू दुनिया जा एड़ी आयशा के घट वथा गालान। अरे नबी जी घर वारन के न गाला या तुझी रूहानी अम्मा है मता खुदा नाराज थी कब्र में शिकिल फिराए छॾई। तू अम्मी आप अच्छी है, तेरा हुजरा भी अच्छा है। तू अम्मी आप सच्ची है, तेरा बाबुल भी सच्चा है। ये सच्चों का घराना था, ये पाकीज़ा घराना था। खुदा को तब तो पसंद आया। अम्मा आयशा भी मुसल्ले ते रोए थी, पंहिंजो केस वॾी कोर्ट में दाखिल कये। अल्लाह मुझे मतो तोहमत जो इल्ज़ाम लगो आहे। रब तू मुझी पाकाई बयान कर। चेती लगी मरियम पे जब तोहमत, कम सन ने गवाही दी। मेरी बारी पे क्यों मौला चुप तेरी खुदाई है। हरम मेरा वीरान हुआ, या रब्बा तुझे क्यों न रहम आया। मुझो ज़मीर चवंदो आहे अल्लाह से ॾिनो। अम्मा आयशा के हीअं जवाब ॾिनो, न रो आयशा, न रो आयशा, वो तो मरियम थी, तू तो आयशा है। तवज्जो, वो तो मरियम थी, तू तो आयशा है। तेरा ऊंचा मकाम आयशा, तू जितनी शान वाली है, वड्डा उतना गवा आया। अम्मा आयशा रोए पई। 40 ॾींहंनि खां पोइ अल्लाह जी रहमत अची वई। नबी से अम्मा आयशा सां मुसल्ले ते वेठा। अम्मा आयशा जे बि दिलि त अचे पई मिठे मोहम्मद सां भाकुर पाया। 40 ॾींहंनि खां पोइ साईं आयो आहे, पर पोइ चयमि त न मुंहिंजो केस वॾी कोर्ट में दाख़िल आहे। जेसे रब फ़ैसिलो न कंदो मां साईं जे वेझो न ईंदमि। ओॾो रब जो क़ुरान आयो, काल हाज़ा सुबहानक हाज़ा बुहतानुल अज़ीम। आयशा पाका छो त अल ख़बीसात लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात व तय्यबात लित तय्यबीन व तय्यबून लित तय्यबात। अल्लाहु अकबर। तरी त अम्मा आयशा सजदे में वई। अंबड़ चवे थी नबी से जो थोरो मन, बाबो चए तो हुजूर जो थोरो मन। आयशा चए थी न अवल शुक्राने जो सजदो, न अल्लाह जो जे मुंहिंजा ॾुखड़ा लाहे छॾिया। सजदे में रोई करे चए थी या अल्लाह 40 ॾींहं मिठो मोहम्मद जुदा कयई। रोई रोई
मुसल्लो आलो कयो या अल्लाह मूंखे न घोड़नि जी क़ीमत दे। अल्लाह फरमा आयशा तोखे बदलो थो ॾियां, उठो मदनी चलो जल्दी आयशा को बुला लाओ। बड़ी रोई है मुसल्ले पे, न कुछ खाया न कुछ पिया। न रो आयशा, तेरे रोने का मैं ऐसा मोल पा दूंगा, कयामत तक तेरे हुजरे में मैं मदनी को सुला दूंगा। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, मका